अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवान से रहा है SS न्यूज़ यहाँ आयशा सजाद। नाज़े सबका पेरा है वक्त की हेडलाइंस ते नजर विझंदासीं। PTI सदर चौधरी परवेज़ इलाही के एक महीने लाए 3MPO तहत नज़रबंद कयो वियो। डिप्टी कमिश्नर चौधरी परवेज़ इलाही जी नज़रबंदी जो हुक्मनामो जारी करे छॾियो। मौसमियात खाते इस्लामाबाद, लाहौर, जेहलम, गुजरांवाला समेत पंजाब के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात की अगकथी करे छॾी। कराची में अॼु बि हल्की बरसात जो इम्कान। सवात, बालाकोट, मानसहरा, खैबर पख्तूनख्वा के कुछ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात पवण जो इम्कान। नवाबशाह में कायम चिल्ड्रन फाउंडेशन अस्पताल में ओचितो बिजली की फनी खराबी, ऑक्सीजन की फराहमी बंद थियण करे 4 मासूम ॿार फोत थी विया। काज़ी अहमद वासी ज़ाकिर खास फेली, सरहाड़ी वासी दिलबर जखरानी ऐं सकरन वासी दीन मोहम्मद समेत चेन ॻोठाणनि जा दाख़िल मासूम ॿार फोत थी वियलनि में शामिल। सेहत खाते नोटिस न वरतो, वधिक जानी नुक़सान जो ख़दशो। अस्पताल इंतजामिया ख़ामोश तमाशाई बणियल। टंडो गुलाम हैदर भरसां ॻोठ जुमो लाशारी में पौरियत थियण ॼातल हथियारबंदनि बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वाटसन हवाले कयो वियो। वाटसन IG सिंध खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। सिजावर वेझो मेहरान फार्म वटां 12 साला नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वाटसन हवाले कयो वियो। पुलिस मूजिब मामले की जांच जारी है। नाज़रीन, ही हुयूं हिन वक्त जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।